जॾहिं शाम पाछनि खे वेड़े छॾे, जॾहिं शाम पाछनि खे वेड़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सहेड़े छॾे, तॾहिं चंड खे तूं न्यापो कजां। अञा हसरतनि जा ॾिया था ॿरनि, अंदर खे अञा आसरा था रहनि। असां वक़्त जी चीच नाहे छॾी, हली आ ज़िंदगी एॾी नाहे वॾी, हली आ ज़िंदगी एॾी नाहे वॾी। साथियों, प्रोग्राम सांगीड़ अनुसार पेश कयो पियो वञे रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियोज़ मां। इन प्रोग्राम खे तव्हां लाइ सजाए सिंगारे पेश कंदो आहे ख़ालिद हुसैन चांडियो। ऐं अव्हां जे रेडियो सेट ताईं असांजो इहा आवाज़ पहुचाइण में मसरूफ़ आहे असांजो स्टूडियो इंजीनियर दोस्त शिनकर सांगी चेलाणी। ऐं आवाज़ पंध में अॼु अव्हां जो मेज़बान नाज़ जमील अहमद कोसो अव्हां सां गॾु। साथियों, तव्हां सां सवेरे वक़्त जी ॻाल्हि कईसीं, वक़्तु गुज़रण जी ॻाल्हि कईसीं। त साथियों, वक़्तु गुज़री वञे थो ऐं रहिजी वञनि थियूं यादगिरियूं। अॼुकल्ह त इंटरनेट जो दौरु आहे। अॼु जा ॿार त पंहिंजी विंदर लाइ ऑनलाइन गेमूं हलाइनि था ऐं पंहिंजो टाइम पास कनि था। अॼु खां 18-19 साल अॻु मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढड़ा ॿार हुआसीं त असां पंहिंजे रांदि लाइ सुबुह सवेरे चीकी मिटी मां मिटी जा रांदीका ठाहे काढ़े में सुकाए छॾींदा हुआसीं त शाम ताईं उहे सुकी वेंदा हुआ। पोइ उन्हनि सां पिया सॼो ॾींहुं रांदि कंदा हुआसीं। ऐं पोइ जॾहिं वरी गर्मी थींदी हुई त असां ॿारड़ा सभु गॾिजी ॻोठ खां थोरे ई पंध ते वहंदड़ वाह तरफ़ पेरनि उघाड़े ततल वारी ते हिकु वण जी छां खां ॿी वण जी छांव ताईं सायूं कंदे वञी वाह ते पहुचंदा हुआसीं। पोइ सॼो ॾींहुं वेंचंदे रांदि कंदे गुज़री वेंदो हो। ऐं पोइ जॾहिं शाम जो घर मोटंदा हुआसीं त माइटनि जा दड़का बि सहणा पवंदा हुआ। शाम जी चांहि पी वरी बि पंहिंजे रांदियुनि में लॻी वेंदा हुआसीं त न ज़िम्मेवारी जो बोझ, न नफ़े ऐं नुक़सान जो डपु, बसि पंहिंजी दुनिया में मगन रहिबो हो। वक़्तु पंहिंजी रफ़्तार सां गुज़रंदो रहियो। बालकुपण मां जवानी में पेर पातोसीं त सभु कुझु बदिलजी वियो। न उहे नंढपण जा साथी, सभु को पंहिंजी ज़िंदगी में मसरूफ़ थी वियो। हाणे त उहे वॾड़ा माइट बि वञी मिटी जा महिमान थिया। बसि हाणे जे ज़िंदगी ते सोचिजे थो त सवाइ हसीन यादनि खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। वाक़ई ज़िंदगी में यादगिरियुनि खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे बचंदो। अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं। गुॼनि सां कुॼासीं, पखियुनि जी उॼासीं, पिरी लोड हिकिड़ी ते गॾिजी लुॼासीं। सुबुह जो गॼासीं, संझा जो टुटासीं, विढ़ियासीं ठहियासीं, ठहियासीं विढ़ियासीं। बिना डप कंहिंजे गले पे मिलियासीं। सॼे ॻोठ पंहिंजे ॾिठो पाण खे गॾु हिते, सॼे ॻोठ पंहिंजे ॾिठो पाण खे गॾु हिते पे मिलियासीं, हुते पे मिलियासीं। अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं। कॾहिं एतिराज़ न थिए वार खोलिया, तॾहिं ख़ौफ़ कंहिंजो हुयो कोन ढोलिया। तॾहिं ॿार हुआसीं, हाणे यार आहियूं, कॾहिं गॾु हुयासीं, हाणे धार आहियूं। ॾिठे पाण खे थी ज़मानो वियो आहे, उहो वक़्त जो ॾिस वॾो अलमियो आहे। ॾिठे पाण खे थी ज़मानो वियो आहे, इहो वक़्त जो ॾिस वॾो अलमियो आहे। ॿारोतण जो ॿेड़ो उकारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं। खबर ई न पई, ये हसी